अस्सलामुअलैकुम प्यारा ॿारो, अॼु तव्हांखे असां पाणीअ जी हिकिड़ी कहाणी ॿुधायूं था त पाणी पंहिंजी ज़िंदगीअ जा चकर कीअं कटे थो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त किरोड़े पाणीअ जा क़तरा हिकु नीरे समुंड में गॾिजी प्यार ऐं कुर्ब में रहंदा हुआ। उन समुंड में उन्हनि खे तमामु घणो वक़्तु थियो रहंदे रहंदे। हिकु दफ़े सख़्तु उन्हारे में सुबुह जो सिज जीअं ई मुस्कुराईंदे मुंहुं कढियो त समुंड जे पाणीअ जे क़तरनि में जुंबश अची वई। उन्हनि में गर्मी पैदा थी पई। उहे हलकड़ा थी पिया। हलकड़ा थियण जे करे उहे उॾामण लॻा, उहे मथे हलण लॻा। त इन अमल खे छा चइबो आहे? इन अमल खे चइबो आहे बुख़ारजण जो अमल, याने अहिड़ो अमल जंहिंमें पाणी बुख़ार थी वञे या गैस थी वञे। पाणीअ जे क़तरनि खे ॾाढो मज़ो अचणु लॻो। हिक ॿिए खे चवणु लॻा, यार वाह मज़ो आहे, अचो त अञा मथे उॾरूं। एसि ताईं जो उहे मथे उॾण लॻा ऐं समुंड जे क़तरनि खे गुड बाय चयूं त असां हाणे आसमान ॾांहुं वञूं था पिया। मथे वञी छा ॾिसनि त हल हिते त हज़ारनि जे तादाद में ॿिया बि पाणीअ जा क़तरा पहुता आहिनि। उन्हनि सां गॾिजी हिननि छा कयो? ककर ठाहिया। हा त प्यारा ॿारो, जॾहिं पाणी जा बुख़ार ककर याने वरी पाणीअ में गैस पाणीअ में मटिजणु लॻे त इन अमल खे छा चवंदासीं? कंडेंसेशन जो अमल। छा जो? कंडेंसेशन जो अमल। मथे उहे क़तरा हिक ॿिए सां भाकुरे पइजी विया ऐं उन्हनि ककर ठाहे विधा ऐं उहो ककर वरी वसी पियो। अड़े क़तरा त वरी साॻियो धरतीअ ते मोटी आया। वेलकम। इन अमल खे प्रिसिपिटेशन जो अमल चइबो आहे, याने जॾहिं ककर पाणी थी करे ज़मीन ते वापसि मोटी अचनि या किरी पवनि। हाणे उहे क़तरा हिक ॿिए सां धरतीअ ते वरी मिलणु लॻा ऐं उहे चश्मनि में वहणु शुरू कयऊं, याने उहे चश्मनि में वहंदा वहंदा अची ढंढुनि में किरिया ऐं उते हिक ॿिए सां मिलिया। हाणे हिक ॿिए खे सुञातऊं, वरी भाकुरे पइजी विया त यार असां त हितां मथे चढ़ी विया हुआसीं, वरी वापसि आया आहियूं। उन खां पोइ दरियानि मां ढंढुनि मां थींदे अची वरी दरियाउनि में जेके हिननि जा पुराणा साथी रहंदा हुआ, वॾा पुराणा क़तरा, उन्हनि सां अची मिलिया ऐं गॾिजी करे वरी साॻियो अची साॻे समुंड में अची छोड़ कयऊं। पुराणनि यारनि सां, पुराणनि साथियुनि सां मिली करे वरी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॿीहर सफ़र जे लाइ तयारी करणु लॻा। त प्यारा ॿारो, इहो हुयो पाणीअ जी कहाणी। वधीक मुख़्तलिफ़ कहाणियुनि जे लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पाणीअ जो क़तरो अव्हांखे बाय बाय चवे थो। थैंक यू।